अॼोके मुंहिंजे ॻाल्हि ॿोल जो उनवान आहे आर्कियोलॉजी छा आहे। असां ॾिठोसीं त असांजे माण्हुनि में एतिरो आर्कियोलॉजी जे बारे में एतिरो शऊर कोन्हे जो असां जेका आर्कियोलॉजी लाइ कोशिशूं वरितियूं पिए त के माण्हू पिया चवनि इहे वारीअ जे दड़नि ते खोड़ सिरूं पियूं आहिनि, इहे शहर आहिनि, इहे छा कबा आहिनि। असां उन्हनि खे इहो ॿुधाइण था चाहियूं जिन माण्हुनि अञा ताईं आर्कियोलॉजीअ खे सम्झो कोन्हे। आर्कियोलॉजी जो मतिलबु आहे आर्कियो मीन्स एंशंट, लॉगी माना स्टडी, पुराणियूं शयूं जेके बि आहिनि, मिसाल जेके बि 75 साल खां पुराणियूं आहिनि उहे आर्कियोलॉजीअ में अचनि थियूं, वेंदे उन्हनि जो 20 लख सालनि ताईं। जेके बि इंसान जूं ठहियल शयूं आहिनि या इंसान इस्तेमालु कयूं आहिनि, आर्टिफैक्ट माना आहे जेको हथरादू ठहियल आहे, आर्ट इंसान जी जेका आहे सा आर्ट आहे उन जी ठहियल हुजे, पर इंसान अञा बि अॻ में जानवरनि जूं जेके खे मारण जे लाइ वणनि जूं लठियूं खणी ऐं उन्हनि जा ॾार भञी उन्हनि लठियुनि सां जानवरनि खे मारींदा, या वरी पथर खणी जानवरनि जो शिकार कंदा, उहे हींअर सुञापण में मुश्किल आहिनि। पर इंसान जॾहिं 20 लख साल पहिरियों पथर मां औज़ार खया या ॾिठई त जेके तिखा तिखा पथर जा औज़ार आहे उहो जानवर खे हणण सां उन जो शिकार आसानी सां थिए पियो। पोइ इंसान उहे पथरनि जूं चोटियूं हथरादू घड़णु शुरू कयूं, जिन जे लाइ असां चऊं था फस्ट इंजीनियर्स। उहे असांखे आसार क़दीमा सिंध में 20 लख साल पुराणा हवाइली पथर जा दौर रोड़ी हिल्स जे टकरनि ते मिलनि था। रोड़ीअ जूं टकरियूं जेके सखर खां शुरू थियनि थियूं ऐं खैरपुर ज़िले जे आख़िर ताईं हलनि थियूं, तक़रीबन हींअर अॻु में त उनखे 60 किलोमीटर चयो पियो वियो, पर हींअर उन्हनि जी माप तक़रीबन 150 किलोमीटरनि ताईं आहे। सखर खां वेंदे फैज़गंज जे आख़िरी छेड़े ताईं हेठि पहाड़ियूं मिलनि थियूं ऐं उन्हनि पहाड़ियुनि जे ॾखण में वरी उनखे वारीअ जा दड़ा ढकनि था त इंसान इन्हनि ते जेके 20 लख सालनि खां वठी करे आर्कियोलॉजी मिले थी ऐं लॻातार असांखे ब्रिटिश दौर ताईं मिले थी। उन्हनि उहे आसार जेके बि आहिनि, भले 20 लख साल हुजनि या ॿियो दौर जेको आहे सो 85,000 साल जो आहे, उन खां पोइ 35,000 साल जो आहे, वरी असां वटि मेज़ोलिथिक 11,000 साल जी आहे, 11 खां 13,000 साल अॼु खां, ऐं 9,000 असां वटि न्यूलिथिक वरी ज़राअत ऐं जी शुरूआत जानवरनि वग़ैरह जो थिए थो। ऐं असां वटि मज़हब जी शुरूआत तक़रीबन 25,000 साल अॻ में थी आहे। मां इन जो ज़िक्र कॾहिं कॾहिं अॻ में बि करे चुको आहियां। मसइलो हीअ आहे त हाणे इहे आसार आर्कियोलॉजी वारा जे लाइ ईअं आहिनि त जीअं असां जो कमु आहे त तारीख़ जा गुम थियल बाब वरी आर्कियोलॉजीअ जी हैसियत में साइंटिफिक रिसर्च सां वरी उहे लिखी करे असां वरी आर्कियोलॉजीअ खे ॾियूं। छो जो सिंध जी आर्कियोलॉजी में असां चचनामे खां अॻिते कोन था वञूं, या वरी वधि में वधि ऋग्वेदा वेदनि में जिथे सिंधु दरिया जो मिले थो पियो ज़िक्र, सिंधूअ खे अज़ीम दरिया लेखनि था ऐं उन्हनि जा जेके हाइमन्स आहिनि, उन्हनि जा जेके सिंधु दरिया जे किनारे ते वेही तारीफ़ जा गीत आहिनि उहे मिलनि था। उन खां सवाइ असांखे तारीख़ बि चचनामे खां अॻिते कान थी मिले, माना अरबन जे दौर ताईं, अरबन जे दौर खां पोइ ते मिले थी, अॻिते न आहे। छो न आहे? उनजो इहो सबबु आहे त थियो ईअं त इस्लाम में जॾहिं आयो तॾहिं पोइ इलाही माण्हुनि ॿियनि पाण खे कूड़ो पैगम्बर सॾाइणु शुरू कयो, पाण किताब लिखणु शुरू कया त मज़हब जे लाइ अलाए कहिड़े क़िस्म जूं उन्हनि पंहिंजूं लिखियूं ॻाल्हियूं, त उनजे करे उहे शक पवनि पिया त माण्हू मज़हब जो ग़लति इस्तेमालु कनि पिया। तंहिंजे करे इहो हुकुम थियो उन वक़्तु मुस्लमाननि जो त क़ुर शरीफ़ खां सवाइ ॿिया जेके बि किताबनि साड़िया वञनि, छो जो उन्हनि खे इहा हुई त इहे किताबनि में मज़हब जे लाइ ग़लति ॻाल्हियूं लिखियलु आहिनि, या माण्हुनि हथरादू खे किताब लिखणु शुरू कया, उन्हनि खे आसमानी किताबनि जा नाला ॾिनऊं
किताब अॻ में बि तारीख़ूं सड़ी चुकियूं हुयूं जॾहिं हिते हलाकू खान वारनि ऐं चंगेज़नि ऐं इन्हनि हमला थिए कया तॾहिं कुतुब खाननि खे बाहियूं ॾिनियूं हुयूं। ईअं उन मां साबित आहे त ईअं लिखियो थो वञे त जॾहिं हलाकू खान वारनि इराक़ ते बगदाद ते हमिलो कयो तॾहिं हुननि उते किताबनि ते एतिरियूं बाहियूं ॾिनियूं जो उन जूं छाड़ जेको आहे सा जॾहिं दरिया में लोड़ी वई त उनजो पाणी कारो थी वियो ऐं एतिरा त उन्हनि माण्हू क़तलु कया जो उन्हनि जॾहिं दिजला ऐं फरात में माण्हुनि जा लाश उछलिया त उन्हनि जो पाणी रत जे करे ॻाढ़सरो थी वियो। त हाणे असां ॾिसूं था त इहे ॻाल्हियूं किताबनि में उहे असांजा हवाला गुम थी विया। जेके बि हिते फातिहा थी आया या हमले आवर हुआ उन्हनि असांजी तारीख़नि खे साड़े छॾियो। पोइ असां वटि चचनामे खां अॻिते छा रहियो आहे उहो आहे असां वटि आसार क़दीमा। आसार क़दीमा में असांजा तारीख़ी दस्तावेज़ दफ़न थियल आहिनि। तारीख़ी हक़ीक़तूं तारीख़ी लिखतूं सम्झ तारीख़ लाइ मुहैया कंदड़ बाब या दौर लिकल आहिनि। उनखे आर्कियालॉजी वारा असां मालूम करे सघूं था। उनजे मालूम करण जा खोड़ तरीक़ा आहिनि। आर्कियालॉजिस्ट पाण अकेलो कोन हूंदो आहे। आर्कियालॉजिस्ट सां हिस्टोरियन ऐं तारीख़दान समाजियात जा इल्म जा माण्हू बाटनी वारा ज़ूलॉजी वारा जेके हॾनि जी सुञाण कनि बाटनी वारा जेके असांखे ॿिज ऐं उन्हनि जे खाधे पीते जूं शयूं सुञाणे ॾियनि इहे ऐं जियोलॉजी वारा असांखे उन्हनि जो पथर वग़ैरह सुञाणे ॾियनि। त अहिड़े तरीक़े सां असांजी वॾी टीम थींदी आहे। आर्कियालॉजिस्ट पाण रुॻो ईअं कंपोज़र आहे। उन्हनि जे इतलाह उन्हनि जी रिसर्च खे गॾे सॾे हिकिड़ी असां तारीख़ लाइ चैप्टर मुहैया कंदा आहियूं। हाणे असां ॾिठोसीं मिसाल लैला जा अतण उते असांखे एतिरी क़ीमती शयूं मिलियूं आहिनि ऐं डायमंड खां ॿिए नंबर ते ज़रकून ऐं इहे अहिड़े क़िस्म जी जेके पथर मिलिया आहिनि जेके हीरे खां ॿिए नंबर ते महांगा तरीन आहिनि या सोन जा हार सोन जूं ॻाल्हियूं मिलनि थियूं। हाणे इहे सोना दौर सिंध में माण्हू चवंदा आहिनि त हाणे ॾुखियो वक़्तु आहे अॻे ॾाढो सोनो दौर हा वाक़ई सही था चवनि। इहो इन जे करे त यूनानियुनि चयो त इंसान जी तारीख़ में हिकिड़ो सोन जो दौरु रहियो आहे, ॿियो चांदीअ जो दौरु रहियो आहे, उनखां पोइ पितल जो दौरु आहे, उनखां पोइ वरी ट्रामे लोह जो दौरु आहे। सोन जो दौरु उन जे करे इहो थो चइजे त उन वक़्तु इंसान ॿियनि जानवरनि सां ॿियनि झंगली शयुनि सां विढ़ान त कई पिए पर इंसान खे मारियो कोन पिए। ऐं उन वक़्तु मज़हबनि जी बि एतिरी पकड़ कोन हुई ऐं उन जे करे माण्हुनि जे विच में मज़हबी नफ़रतूं कोन हुयूं। इंसाननि में एतिरी ॿधी हुई जो चइबो आहे जेकॾहिं इंसानु किथे हिक ॿिए खे झंगल में ॾिसंदो त ॾाढो ख़ुशि थींदो त मूं जहिड़ो ॿियो इंसानु आहे, मूं ते को झंगली जानवर हमिलो कंदो ॿी का शइ थींदी त मां उनखां बचाव करे वेंदुसि। असां 2 ॼणा थी पियासीं। पर पोइ असां ॾिठोसीं मज़हबी नफ़रतूं एतिरियूं वधी वियूं जो हिकिड़े मज़हब वारनि ॿियनि मज़हबनि जे लाइ त इहे कूड़ा असां सचा ऐं पोइ एतिरी त मज़हबनि ख़ुनारेज़ी कई या मिसाल यहूदियुनि बि ख़ुनारेज़ी कई, ईसाइनि बि कई, पोइ वरी ॿियनि मज़हबनि बि वरी उन्हनि जे मुक़ाबले में उन्हनि खे रद्द करण जे लाइ जिहाद वग़ैरह जूं ॻाल्हियूं थियूं। त इंसानी सॼी तारीख़ में वधि जेका ख़ूनरेज़ी थी आहे उहो मज़हबनि जे बचाव या मज़हबी नज़ीरनि या मज़हबनि जे मथाइनि या मज़हबनि जे बेहुरमतियुनि जे सबबनि जे करे थी आहे। इंसाननि जो वधि में वधि खून जेको आहे सो इन्हनि ॻाल्हियुनि जे करे वहायो वियो आहे। पर उहो सोनहरी दौरु जॾहिं इंसानु झंगल जे शयुनि खे पंहिंजे उनखे आज़ादी हुई त झंगल जा मेवा ऐं ॿियूं शयूं उन लाइ लामहदूद या उन जी का हद बि कोन हुई। पोइ वरी इंसानु जॾहिं लालच कई ऐं उन ज़मीन ते पंहिंजा हक़ या लीका कढिया, किन वटि 1000 एकड़ थी वई त कंहिं वटि कुझु बि कोन रहियो ऐं पोइ ॾाढा गुरूह जेके माण्हुनि जा हुआ उहो कमज़ोर गुरूहनि ते हमला करणु लॻा। इन नमूने सां पोइ इहो दौरु ख़राबु थी वियो। माना उहो सोनहरी न रहियो। इंसान सां इंसान प्यारु करण वारो दौरु ख़तमु थी वियो ऐं कुदरती नेमतूं ज़मीन ॿेला फ्रूट बाग़ात इहे खसे किन माण्हुनि जे कब्ज़े में अची विया ऐं कुदरती नेमतूं किन इंसाननि खसे पंहिंजे कब्ज़े में रखियूं ऐं ग़रीब माण्हुनि जी उते पहुच न रही।
पोइ उनखे असां जंगजू या जंग वारो दौरु सॾियूं था। उहो लोह सोन जे ज़माने खां पोइ, चांदीअ जे ज़माने खां पोइ लोह जो ज़मानो जॾहिं आयो, तलवारूं ठहियूं, भाला वग़ैरह ठहिया, त इंसान जंगजू रहियो। ऐं छो जो उन वक़्तु साइंस वारनि जॾहिं इजादूं कयूं त उहो ट्रांसफॉर्मेशन माना मज़हबनि खां साइंस या अकुली दानाईअ जे तरफ़ जेको दौरु शुरू थियो, त पोइ इन ॿिन्ही शयुनि जो पाण में मुक़ाबिलो थी पियो, मज़हबी धुरियूं ऐं साइंसी सोच या इल्मु रखण वारा। मज़हबी सोच में आहे अक़ीदो, बाबा हर शइ ते एतबार करिणो आहे, जॾहिं त साइंस जो आहे त उन लाइ पंहिंजा सबब खपनि, सुवाल था खपनि, सुवाल पुछा था वञनि ऐं उन जे लाइ साबितियूं घुरिजनि थियूं त इन शइ खे साबित कयो, छो छा लाइ कीअं, इहे सुवाल पुछजनि था। पर मज़हबनि में इहे सुवाल पुछण जी इजाज़त न आहे, सिर्फ़ु असांखे उन ते ईमान आणणो आहे। उन ते जॾहिं इहा ट्रांसफॉर्मेशन अञा बि ॾिसंदा आहियूं त ॾिसो था त हींअर बि मज़हबी धुरियूं साइंस जी मुखालफ़त कनि थियूं, थोरो उहो इस्तेमालु कनि थियूं। बाबा इहे कुझु कोन्हे, साइंस ऐं मज़हब ॿिन्ही जी फ़िलासफ़ी जॾहिं त जुदा आहे, जेके माण्हू सम्झी नथा सघनि। मज़हब जी फ़िलासफ़ी अणॾिठे ते एतबार करणु आहे ऐं साइंस जी फ़िलासफ़ी आहे सुवाल हक़ीक़तूं ऐं सुवाल पुछण ते आहे, ॿिन्ही जी जुदा राह। उन में मज़हब ऐं हिन विच में टकर करण जी ज़रूरत ई कोन्हे। बाबा हू भले अणॾिठे ते एतबार कनि, जीअं बि कनि, साइंस पंहिंजे रुख सां थी वञे, ॿिन्ही में टकराअ जी त ॻाल्हि ई कान्हे का न। मज़हब वारा भले तव्हां अणॾिठी शइ ते अक़ीदो कयो, ठीकु आहे, सही आहे, ऐं उनखे ओसि ताईं रखो, ईअं न जो पोइ ॿियनि शयुनि ते तव्हां वधीक तकलीफ़ ॾींदड़ हुजो। हाणे थियो ईअं आहे, हिन वक़्त में असां जेको ॾिठो आहे त आसार क़दीमा जिते इहे शयूं पूरियल ऐं दफ़न थियल आहिनि, असां जॾहिं उन्हनि खे कढी निर्वार था कयूं त उहे हज़ारनि साल अॻु जूं दफ़न थियल दस्तावेज़, उहे इंसाननि जूं खोपड़ियूं, इंसान ऐं उन्हनि जा छॾियल सामान असांखे इहो ॿुधाईंदा आहिनि त उन वक़्तु जॾहिं हीउ शहरु ज़िंदा हो त उन्हनि माण्हुनि जो गुज़र सफ़र कहिड़ो, उन्हनि जी क़ौम कहिड़ी, उन्हनि जी ॿोली कहिड़ी, उन्हनि जो मज़हब कहिड़ो, उहे कीअं रहंदा हुआ, कहिड़ा घर हुअनि ऐं इक़्तिसादियात कीअं हुअनि, आया हिक ॿिए सां जहिड़ो झटो हुयो न, या जमूरियत हुई न हुई, छा थियो, एसी ताईं जो असां उन्हनि जे सभिनी शयुनि खे मालूम करे ऐं पोइ तारीख़ जा गुम थियल बाब उन्हनि जे हवाले कयूं था त जीअं तारीख़ उन्हनि जी लिखी वञे। एसी ताईं जो साइंस जी एतिरी मथभराई थी वई आहे आर्कियोलॉजी में त मुअल माण्हूअ जे जेके क़बर खोटींदे उन जे आसपास जॾहिं असां पालिन्स वग़ैरह ॻोल्हींदा आहियूं त असां ईअं बि सम्झंदा आहियूं उन वक़्त में त हिन वक़्तु उन माण्हूअ कहिड़ो खाधो खाधो जो उन जे पेट मां ई शयूं खाद खुराक जी निकितियूं आहिनि, या शहर में कहिड़नि कहिड़नि कुंडनि ते कहिड़ा वण हुआ, उहो वरी थींदो आहे पोलन एनालाइसिस सां। जेको वणनि जो गुलनि जो बूर आहे उहो हज़ारनि सालनि ताईं ज़िंदा रहंदो आहे, तबाह न थींदो आहे। पोइ असां उनखे फ्लोटिंग मेथड चवंदा आहियूं त उन मिटीअ खे खणी पाणीअ में छाड़ींदा आहियूं त उन्हनि जा ॿिज या उहो पोलन बूर वग़ैरह मथे तरींदो आहे। उन जी खोजना सां असां मालूम कंदा आहियूं त उन शहर में उन घिटियुनि में कहिड़नि कहिड़नि जायुनि ते उन्हनि वटि कहिड़ा वण हुआ, कहिड़ा मेवनि जा हुआ, कहिड़ा छांव जे लाइ हुआ, कहिड़ा गुल पोखींदा, एसी ताईं साइंस जी तरक़ी थी चुकी आहे जो असां आर्कियोलॉजीअ में उन्हनि माण्हुनि जूं गुम थियल हयातियूं, गुम थियल तारीख़ खे वरी नए सिर लिखी सघूं था। ऐं जॾहिं त हाणे खज़ाने जी तलाश वारा माण्हू या ॿिया ज़मीनुनि जे लालचुनि वारा माण्हू उते बिल्डोज़र काहे अची उहे शयूं साबितियूं असांजा तारीख़ जा वर्क या आर्काइव्स खे बिल्डोज़रनि सां तबाह कनि था। ऐं उहो हिकु ॿिनि माण्हुनि जी लग्ज़रीअ लाइ आहे। ठीकु आहे, हिकिड़ो माण्हू आहे, मिसाल हिकिड़े माण्हूअ 64 एकड़ लेला जा आतण खया आहिनि, 8 लख रुपया में कूड़ हणी चवे थो, पर कागज़ हाणे कूड़ा निकिरी पियसि। जेको उन ज़्यान कयो आहे उहो वापसि थियण जहिड़ो न आहे। उन जेको उतां सामान कढी गुम कयो आहे उहो असांखे कोन थो ॾिए। हाणे उन शहर में उहे असांखां ॼण बाब हमेशह लाइ गुम थी विया। ऐं उन जी वरी लिखियलु पढ़ियल माण्हू असां वटि एॾी हिमायत कंदा आहिनि, उहो डॉक्टर साहबु ऐं उन जी डॉक्टर एसोसिएशन जा कुझु अणवाक़ुफ़ माण्हू जेके आर्कियोलॉजी जे इल्म खे नथा ॼाणनि, उहे चवनि पिया त हर हालत में असां हिन डॉक्टर जी हिमायत कयूं था जंहिं आसार क़दीमा ते कब्ज़ो कयो आहे। अदा आसार हाणे ॾिसो, मां यूरोप में थी आयो आहियां। मां जॾहिं प्रोफेसर खां पुछियो त तव्हांजे हिन तरक़ीअ जो राज़ छा आहे,
मां बि 7 साल रहंदे बि मालूम कयो पे, पर हुनजो इहो चवणु हुयो त साईं असांजी तरक़ीअ जो राज़ हिकिड़ो उस्ताद ऐं प्राइमरी उस्ताद ऐं हिकु सिपाही जेको अमन अमान रखे थो, असां 24 कलाक घुमी सघूं था। ॿियो डॉक्टर जेको असांजी बॉडीअ जो मैकेनिक आहे, असांखे सिहतमंद रखे थो, जंहिंजे करे असां वञी कमकार कयूं था ऐं अस्पताल में नथा गुज़ारियूं, सिहतमंद ज़िंदगीअ जे करे सुठा सुठा कमु कयूं था। असां वटि इन जो बि तड़ आहे, अस्पतालनि में वञो त वॾी रश आहे, डॉक्टर साहिबान पंहिंजी उहा सुठी ड्यूटी नथा कनि। ईअं तमामु भरियूं पियूं आहिनि, माण्हू कंहिंखे मिलियो कंहिंखे न मिली दवा। वरी वञो पुलिस वारनि जो हाल ॾिसो, उहे एतिरो कनि था जो वाक़ई वॾी तकलीफ़ वारी उते सूरत हाल हूंदी आहे, फरियादी बि न वञी सघंदो आहे, न त उहो बि वीचारो लोड़ींदो आहे। वरी वञो कोर्टुनि में, इंसाफ़ वारी जायुनि में एतिरा घणा माण्हू मिलंदो, हिकु कोर्ट में ॼण त यूनिवर्सिटी जे शागिर्दनि खां बि तइदादु घणो हूंदो आहे। उनखे पयूं मिलंदियूं आहिनि, हाज़िरियूं पयूं मिलंदियूं आहिनि। उन्हनि खे इंसाफ़ न मिलियो त वरी उन्हनि जा पुट पिउ जी पग ते वेही उन केस खे लोड़ींदा रहंदा आहिनि ऐं इंसाफ़ मिलंदो घटि आहे। इहो आहे त असां वटि इहे 3 शयूं जेके आहिनि, हिते असांजो पुलिस वारे जी पघार पूरी आहे, राति जी ड्यूटी करे कुल्हे ते हुनखे अंगोशो हूंदो, राति जी ड्यूटी पूरी करे वरी उहो कपिड़ा ॿधी उहो मटाए सटाए घुमी थो फिरंदो ऐं वेठो ताड़ कंदो। उनजी इल्मु बि घटि आहे, कानून बि कोन थो ॼाणे। उनजे करे इहो ई पुलिस वारो लैला जे आतड़नि ते ट्रैक्टरनि जी रखवाली करे पियो, जेके असांजा आसार क़दीमा ड्राहिनि पिया। ऐं इहो ई डॉक्टर साहिबु पंहिंजे पीए में उन डॉक्टर साहिब जी सपोर्ट पियो करे, जाइज़ नाजाइज़, त हू मुंहिंजे डॉक्टर वोट ॾींदो या उनखे कहिड़ी बि लालच हुजे, या जेको आहे उहो उस्ताद जेको क़ौम खे अञा ताईं पंहिंजे वरसे पंहिंजे इल्मु एतिरो न ॾेई सघियो आहे जो असां पंहिंजो पाण खे ई सुञाणे सघूं। हाणे हीअ हिकिड़े माण्हूअ जी लग्ज़री जी ॻाल्हि न आहे, पर इहे सॼे असांजे आबा व अजदाद क़ौम जी पाड़ुनि जो असांजी रूट्स कहिड़ियूं आहिनि उन जे बारे में ॼाणो। असां सम्झूं था सभु इंसान हज़रत आदम जी औलाद आहिनि, त सभिनी अक़ीदनि मुताबिक़ त हज़रत आदम नबी हो ऐं हर इंसानु अहलल नबी आहे, माना उन नबीअ जी आदम जी औलाद आहे। उहे इंसान सभु कहिड़े बि मज़हब सां हुजनि, ईसाई, यहूदी, हिंदू, जेके बि आहिनि। पोइ उन जी जाइ ते असां नफ़रत कयूं, हीउ शहर हुननि जो हिननि जो। बाबा लैला जा आतण त वाक़ई जेकॾहिं तव्हां चओ था त हिंदुनि जो आहे, गौतम बुद्ध जूं बि आहिनि उते, बाबा उते मोहम्मद बिन क़ासिम जा बि सिका आहिनि, उते मस्जिदूं बि लधियूं आहिनि। अच्छा, उन खां पोइ फिरी अचूं था असां इन ॻाल्हि ते त असां जेके बि शयूं जॾहिं खोटराई कयूं था उन्हनि जी असां तारीख़ मालूम कंदा आहियूं। उन लाइ तक़रीबन 29 मुख़्तलिफ़ नमूननि जूं टेस्टूं आहिनि। उन में रेडियो कार्बन मुख्य आहे, उनखां पोइ थर्मोमिलेनेंसिस आहे, जेका ठिकरियूं कीअं पचनि थियूं, कहिड़ी गरमाश ते पकियूं हुयूं, ऐं उन्हनि जे विच में जेके क्रिस्टल ठहिया आहिनि बांडेज जा, पाण में मिली वई आहे मिटी सख़्तु थिए थी, त उन जी क्रिस्टलाइज़ेशन जी जेका आहे क्रिस्टल ठही विया आहिनि, त उन्हनि जी सख़्ती केतिरी आहे। उहे ॿाहिरि उस में रखण ऐं ॿिए दौर गुज़रण सां कमज़ोर थींदियूं रहंदियूं आहिनि। त जॾहिं उन्हनि जा बांड कमज़ोर थींदा त असांखे ख़बर आहे त ठिकरीअ जी पाण में बांडेज केतिरे अरसे में केतिरी ख़तमु थिए थी। मिसाल तौरु तव्हां पाणीअ जो गिलास उस में भरे रखो, उहो टाइम टू टाइम एवापोरेशन थींदी, पाणी खपंदो वेंदो। अहिड़े नमूने में असां वरी बि कोयले मां बि ईअं ई कार्बन मालूम कंदा आहियूं, उहो रेडियो कार्बन डेट जेका आहे। कोयले में उन वक़्तु ॿरण वक़्तु केतिरी कार्बन मौजूदु आहे, पोइ जॾहिं खोटराई थिए थी उहा केतिरी ख़तमु थी चुकी आहे उन मां। पोइ असां जीअं त ॿूटा जेके आहिनि उन में नाइट्रोजन आहे, नाइट्रोजन खे वरी असां जॾहिं कार्बन जी स्टडी कयूं था फेराए, त पोइ असां कार्बन जी स्टडी करे उन मां इहा ॻाल्हि मालूम कंदा आहियूं त हिन में केतिरी कार्बन बची आहे ऐं उन आसार क़दीमा खां। ऐं उन खां पोइ आहे पोटेशियम आर्गान, जेका जंहिं शइ में पोटेशियम हूंदी आहे, उन में हॾनि में बि आहे या वरी पहाड़नि में पथरनि में थिए थी, उनजी बि आहे। ऐं ॿी आहे डेंट्रोक्रोनोलॉजी, उते वण जेकॾहिं थियनि था उन्हनि जूं रिंगूं जेके आहिनि, हिकु साल में उनजी जेका आहे गोलाई वारी रिंग ठहंदी आहे, उहो उन मां मालूम असां वरी उनजी क्लाइमेट ऐं उनजी मौसमियात खे बि मालूम करे सघंदा आहियूं त उन वक़्तु कहिड़ी आबहवा हुई, मींहं घणा हुआ, थोरा हुआ, या छो जो सुठी मौसम में उन्हनि जी रिंग थुली थिए थी, वण सुठी बाडी ठाहे थो ऐं ख़ुशहालीअ में उनजी जेका आहे सा बाडी एॾी वेकिरी गर नथी करे या उनजी रिंग एॾी सुठी नथी ठहे। त हाणे इहे शयूं वेही साइंसी इल्मनि मुताबिक़ असां जॾहिं मालूम कयूं था, ऐं मूंखे एतिरो ॾुखु थिए थो, मुंहिंजी हिकिड़ी पंहिंजी एफिलिएशन आहे, ऐं हिकिड़े
मुंहिंजो हिकिड़ी क़ौम सां वास्तो आहे। उन खां पोइ मुंहिंजो हिकिड़े इल्म सां बि वास्तो आहे। मां लाखियुनि जे दड़े खां वठी करे दलोर जी भिट, लाखियुनि जो दड़ो खां पोइ वरी अरोड़ आहे, सिराज जी टकरी आहे, कोडिजी जा पहाड़नि कोडिजी आहे। उन खां पोइ वरी फैज़गंज जा केतिरा ई शहर आहिनि, लीला जा आतणनि, बूहो आहे, अबू बकर मुलो आहे, ऐं ॻाढ़ो बिड़ो आहे, लाकड़ियो आहे, दलोर जी भिट। इहे 25 खनि साइटूं। उन्हनि ते मां पंहिंजी MPhil जी बि डिग्री, पंहिंजे MSc जी डिग्री लीला जे आतणनि ते कयमि। बाक़ी PhD डिग्री जेका आहे सा बर्लिन जर्मनीअ मां 25 साइटूं, लाखियुनि जो दड़ो खां यको थी करे हेठि दलोर जी भिट ताईं मुंहिंजी हिन रिसर्च में। मुंहिंजो इहो इंटलेक्चुअल हक़ु आहे, मुंहिंजी सोच, मुंहिंजी महिनत जो हक़ु आहे। मां जंहिं ते आर्कियोलॉजी रिसर्च कई आहे, उन खां पोइ आर्कियोलॉजिकल साइट्स जा वारिस, गार्डियन, उन जा संभालींदड़ आर्कियोलॉजिस्ट थींदा आहिनि, नॉन आर्कियोलॉजिस्ट न। जीअं हींअर असांजा वारिस नॉन आर्कियोलॉजिस्ट आहिनि। मोहन जो दड़ो ऐं मकलीअ जूं टकरियूं दुनिया में वर्ल्ड हेरिटेज थी आहिनि, उन जा संभालींदड़ केरु आहिनि? न को उन आर्कियोलॉजी जो मिनिस्टर साहब आर्कियोलॉजी ॼाणींदो आहे, न को उन जो डायरेक्टर जनरल आर्कियोलॉजी ॼाणींदो आहे, न मोहन जे दड़े जो कस्टोडियन क्यूरेटर उन जी आर्कियोलॉजीअ जो आहे। उहो कंहिं ॿिए खयो वियो आहे पंहिंजे ॿी साइंस सब्जेक्ट मां, आर्ट्स जे सब्जेक्ट मां। ईअं ई केतिरा ई आर्कियोलॉजिस्ट हूंदे। पेशावर यूनिवर्सिटी में आर्कियोलॉजी डिपार्टमेंट हुयो, इस्लामाबाद में हींअर आर्कियोलॉजी आहे, सिंध यूनिवर्सिटी में आहे, शालती में, सभई हज़ारें आर्कियोलॉजिस्टनि जी मौजूदगी में साल ॾेढ अॻ में सरदार शाह नॉन आर्कियोलॉजिस्ट माण्हू खयां सिफ़ारिश ते, महिरबानी करे आर्कियोलॉजी सां ज़ुल्म न कयो शाह साहब, अवां शाह जी अवां जा वाक़ई खणी आसार क़दीमा असांजे वटि न हुजनि, तव्हांजो कल्चर खणी कंहिं ॿिए वतन सां हुजे, ईअं न हुजे। तव्हां हींअर अलाए केतिरे सदियुनि खां सिंध में रहो था, तव्हांजो वतन सिंध आहे, उन जे लाइ सोचियो। ऐं तव्हांजे हिक जे हथ में कुझु बि कोन्हे जो तव्हां उन्हनि जूं पघारूं खणो था ऐं तव्हां ते हक़ु आहे। तव्हां जॾहिं पंहिंजो हिकिड़ो राइट वठो था, पघारूं ऐं पैसा वठो था, त तव्हांजी ड्यूटी बि आहे, तव्हां ते फ़र्ज़ु बि आहे इन्हनि जी रखवाली करणु। ईअं न आहे त लीला जा आतण तबाह थियनि त उन लाइ कॾहिं अव्हांखे फंक्शनल लीग जा माण्हू ॿार हुजनि, पॉलिटिकल माण्हू, ऐं कायम अली शाह हुजे या मंगी हुजे लाल बख्श, या लाखियुनि जो दड़ो खे खपाइणु उन जो भाणजो मुनीर शाह हुजे, असांजे शाह साहिबु जेको सखर जो मशहूरु आहे ख़ुर्शीद शाह। ऐं जेकॾहिं इहे इन्हनि खे को बि असांजे आसार क़दीमा ते कब्ज़ा कराए उनखे तबाह करण जो हक़ु ई कोन्हे। उन इंटरनेशनल कोर्टूं आहिनि न, असां हिननि कोर्टुनि खे अर्ज़ु कंदासीं हींअर बि। अवां जेके कब्ज़ा कराया आहिनि उहे त सरकारी आहिनि। 2007 में लाखियुनि जो दड़ो 2007 में सरकारी थी चुको आहे, गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान जे। तव्हां उन खां पोइ केतिरनि माण्हुनि खे सुखड़ीअ तौरु प्लाट ॾिना आहिनि। नक़वीअ जो उते कारखानो लॻो आहे, डॉक्टर मलिक जो उते कारखानो लॻो आहे, शेखनि जो कारखानो लॻो आहे, ऐं इहे असांजा 2 वाइस चांसलर उन में मुलविस आहिनि, मोहतरमा नीलोफर शेख या मलिक साहबु। उते उन्हनि खे प्लाट कीअं NOC जारी करे ॾिना? यूनिवर्सिटियुनि जो को बि हक़ु कोन्हे तो NOC ॾियनि कंहिं आर्कियोलॉजिकल साइट ते के प्लाट विकिरो करण जे लाइ। असांखे त रुॻो टीचिंग पर्पज़ आहे। ऐं इन्हनि ईअं कयो, शाह लतीफ़ यूनिवर्सिटी जे मैडम नीलोफर D7 जेको लाखियुनि जो दड़ो आहे उहो क्लियर करे ॾिनो त हिते आर्कियोलॉजी न आहे ऐं उहो भले विकिरो थिए। असां जॾहिं उते वियासीं ऐं उते खोटराई कईसीं, उते कब्ज़े वारा माण्हू वेठल हुआ हथियारबंद, उन्हनि खे परे करे खोटराई कईसीं त 2 माड़ 3 माड़ मोहन जे दड़े जा शहर निकिता। ऐं तो 3 मोहन जे दड़े जूं मोरूं निकितियूं आहिनि, इहे कंहिंजे खाते में वेंदियूं। अवां कीअं था ॾियो उन्हनि शयुनि खे NOC? अवां त रोडी हिल्स में 2 केव्स जेको स्टोन क्रेशर वारनि खे उॾाइण लाइ NOC ॾिनो, उहो तव्हां छो ॾिनो? तव्हां तां इंक्वायरियूं कोन थी सघनि थियूं? या अवां जा माण्हू वरी खोटराई कनि था, चवनि था त असांखे एंटीक्विटी ॾियोसि, बाक़ी प्लाट तव्हां कब्ज़े में कयो। इहो किथां जी आर्कियोलॉजी आहे? अवां तव्हां कहिड़े नमूने में आर्कियोलॉजी में 3 ॾींहं एक्सकेवेशन करे फंड्स खीसे में रखो था ऐं पोइ वरी चओ था त इहे भले हिन ते कारखाने वारा
कारखाना ठाहिनि, कहिड़े कानून में, तव्हांखे कहिड़ी कंहिं इजाज़त ॾिनी आहे आर्कियोलॉजी शयूं सिंध जा आसार क़दीमा विकिणे? सिंध जा आर्काइव्स आहिनि हिन में पूरियल, सिंध जी तारीख़ दफ़न थियल आहे। तव्हां हिकिड़े जे लग्ज़रीअ लाइ न आहे, हे क़ौमुनि जी अमानत आहे, क़ौमुनि जी तारीख़ आहे। इनखे कंहिं बि हिकु माण्हूअ खे तबाह थियण जो हक़ु कोन्हे। तंहिंजे करे असांजे ॾहनि माण्हुनि खे पिटीशन दाख़िल करणु खपनि। हींअर सरकारी प्लाटनि तां, सरकारी जाइनि तां कब्ज़ा हटनि था। ग़रीब माण्हुनि जो हिकु कमिरो या 2 कमरनि वारो घरु ड्राहिनि था ऐं उन्हनि जूं औरतूं सियारे में ॿाहिरि निकिरनि थियूं 2 चाविल ते ऐं क़ुर शरीफ़ हथ में आहिनि ऐं तव्हां उन्हनि जो चवणु नथा मञो। तव्हां जूं किरनूं उन्हनि जा घर ड्राहिनि थियूं। तव्हां मस्जिदूं बि शहीद कयूं। तव्हांखे इहे जेके पराए आसार क़दीमा ते कब्ज़ो कयो वेठल धारिया या हितां जा जेके बि आहिनि उन्हनि जा तव्हां चौधीवारूं नथा ठाहे सघो। इहो कहिड़ो कानून आहे? सुप्रीम कोर्ट जो हुकुम आहे, हिकु जहिड़ो हुकुम हुजणु खपे। ऐं उन सां गॾु असां हैदराबाद क़िलो जेको अंग्रेज़नि जे दौर खां वठी करे एंटीक्विटी एक्ट जे तहत मखसूस थियल आहे, उहो प्रिज़र्व थियल आहे। उन ते तव्हां अञा ताईं कब्ज़ा न ख़ाली कराया आहिनि। तव्हां वटि लाहौर जेको पंजाब जो गादीअ जो हूंदो उहो महफ़ूज़ आहे। असां वटि सिंध वतन जो गादीअ जो हूंदो हैदराबाद क़िलो, उहो तव्हां माण्हुनि खे ॾेई छॾियो आहे। उतां नथा उथनि माण्हू। बानियाने पाकिस्तान आहिनि। इन करे बानियाने पाकिस्तान कीअं थिया बाबा? 1943 में पाकिस्तान जो ऐलान थी चुको। सिंध असेंबली पास कयो, अंग्रेज़नि पाण तस्लीम कयो। ऐं माइग्रेशन तव्हां डिसंबर 1946 में ज़ोरी लियाकत अली ख़ान कराई हुई। मोट डॉक्यूमेंट आहिनि अनफिनिश एजेंडा में। ॾिसो त सही, तव्हां डिसंबर 1946 में चओ था त हिंदुस्तान मां माण्हू वञी सिंध जे ख़ाली थियल प्लाटनि ते, ख़ाली थियल ज़मीननि ते क्लेम करे वञी कब्ज़ा कनि। तव्हां उते कंहिं ॿियनि सूबनि में तव्हां उन्हनि खे रहणु न ॾिनो, न सरहद में न पंजाब में। हलो हलो सिंध में हिते पाकिस्तान कोन्हे, वहाँ पंजाब वारनि इन्हनि खे हेॾे मोकिले छॾियो। ऐं उन्हनि माइग्रेशन इमिग्रेंट्स वारनि खे बि कुझु वक़्तु भले तव्हां रहायो आहे क़िले में, उहो त ठीकु हो, पर जेको ताईं उन्हनि ते मालिकाना हक़ करे तव्हां उन्हनि ते कब्ज़ा कराए हैदराबाद क़िलो अञा ताईं तव्हां क़ाबू करे छॾियो आहे। हींअर सुप्रीम कोर्ट जो हुकुम आहे, उनखे मुदपातिल प्लाट ॾियो था या नथा ॾियो, या जेको बि कयो था उहो तव्हांजी ड्यूटी आहे। तव्हां वटि पैसा घणा आहिनि त ॾियो, न त उन्हनि खे उथारे छॾियो। हीअं ग़रीबनि जा घर ठाठा अथव, हिननि जा घर ठाहे छॾियो। या मस्जिदूं मसमार कयूं अथव, मज़हबी शयूं मज़बात कयूं अथव, उनजे करे तव्हां ईअं कयो। इहो असांखे दड़का न ॾियो त तव्हांजो जेकॾहिं नून खान तक़सीम पंजाब कराई, पंजाब खे तक़सीम हिननि पाण करायो। इहे चवनि पिया असां हलाकू खान खां वधीक ज़ालिम आहियूं। तव्हां नारा हणी उन्हनि पंहिंजे ई माण्हुनि खे, पंहिंजे हमवतन, पंहिंजी क़ौम वारे सिख पंजाबियुनि खे तव्हां उतां क़तलु करे भॼायो। उनजो नतीजो तव्हां जॾहिं पंजाब मां सिखनि कुझु माण्हुनि खे, समय माण्हुनि खे क़तलु कयो, उनजे बजाए तव्हांखे वरी ओभर पंजाब वारे माण्हुनि रेलूं भरे लाशा ॾिना। बाबा क़तलु छो कयो इंसान? तव्हां हाणे डिमांड कयो था तव्हांखे पंहिंजो अधु पंजाब हिंदुस्तान जे कब्ज़े में आयल तव्हांखे वापसि मिले, तव्हांजो ग्रेटर पंजाब थियणो आहे। उहे तव्हांजी सियासतूं आहिनि, तव्हां जीअं कयो। तव्हां अञा ताईं रणजीत सिंह जो तव्हां मुजसमो ठाहियूं वेठा हो, असां ते नाराज़ थियो था त असां हिननि कल्चर जा, तव्हां उहो रणजीत सिंह जा घोड़ा बि रखी वेठा आहियो, त असांखे पंहिंजो क़िलो त मोटाए ॾियो। असां उन्हनि ते टिकेटूं कयूं, जेको कुझु कयूं। तंहिंजे करे महिरबानी करे असांखे पंहिंजूं शयूं वापसि कयो। ऐं आसार क़दीमा ते तव्हां मिनिस्टर साहिबु ऐं पंहिंजो सेक्रेटरी जो असां जेको विज़िट कयो आहे, असां उमेद आहियूं अकबर लगारी खां त उहो करे। असां हिकिड़े माण्हूअ खे ॾोही कयो वेठा त आसिफ अली ज़रदारी बाबा फुरे वियो, बाबा शाह जी कंहिंजा आहिनि। तव्हां उन घर वेठल हिकिड़े माण्हूअ जे अची कढ पिया आहियो। उहे सभु शाह जेके वेठा आहिनि, चौफेर जेके आहिनि, ख़ुर्शीद शाह खां वठी मुराद शाह ताईं, सरदार शाह ताईं, क़ाइम अली शाह, गौस अली शाह, इहे सभु शाह साहिब आहिनि हिन वक़्तु हुकूमत में। उहे सिंध लाइ छा था कनि? महिरबानी करे सिंध लाइ कयो। ऐं 100 इख़्तिलाफ़ हुजनि आसिफ ज़रदारी सां, मां उनजी नथो कयां। आसिफ ज़रदारी लाखियुनि जे दड़े जे लाइ पंहिंजी प्रेसिडेंट हाउस मां सेनेट जा मेंबर मोकिलिया, हेलीकॉप्टर ते लथा माण्हू, ऐं उन्हनि जे बचाव लाइ ॻाल्हियूं कनि पिया। तव्हां घबरायो न, हीअ आसार क़दीमा यको ताईं कब्ज़े में रखी नथा सघो। हींअर यूनेस्को आहे, अक़वाम मुतहदा तव्हांखे हींअर वार्निंग ॾियनि था, तव्हांखे येलो कार्ड ॾेखारिया आहिनि यूनेस्को वारनि त मुंहनि जे दड़े ते तव्हां जेका फुरलुट कई आहे, उनजे करे असां वधीक फंडिंग न कंदासीं। तव्हां वञी तव्हां जेको आहे सो मकलीअ जे क़बरुनि ते तव्हां जेको आहे सो 7 लख हिकु क़बर जा जेके मरमत जा पैसा वरिता आहिनि, तव्हांखे उन लाइ वार्न कयो आहे यूनेस्को वारनि, त तव्हांखे वधीक फंड न कंदासीं। तव्हां महिरबानी करे
अॻो पोइ तव्हां असांजूं असुल आसार ई ख़तमु न कयो न। तव्हां उन्हनि तां पैसा खाधा, फंड खाधा, उहे तव्हांखे फबिया, या जेकॾहिं क़ौमूं तव्हां खां वठंदियूं त वठंदियूं। हीअ क़ौमुनि जा वरसा आहिनि ऐं असांजी क़ौमुनि जा इहे सिलसिला आहिनि जेको अॼु खां वठी करे 20 लख सालनि ताईं सिंध जी तारीख़ पई आहे। सिंध जी तारीख़ केर बि नथो लिखे। छो नथो लिखे? जॾहिं असां चऊं था त सिंध जी तारीख़ 20 लख सालनि खां टालपुरनि जे दौर ताईं बिल्कुलु आर्कियालॉजी में पई आहे ऐं उन तारीख़, उहा तारीख़ अंग्रेज़नि टेक्निकल ॿोलीअ में लिखी आहे, आर्कियालॉजी जी ॿोलीअ में। मां 85 जी ॻाल्हि थो कयां त 85 में ताईं 1985 ताईं मोहन जे दड़े ते 8500 किताब लिखिजी चुका हुआ। उन्हनि जी तव्हांखे ख़बर आहे? तव्हां उनजो सिंधीअ में तर्जुमो करे तव्हां क़ौम खे ॿुधायो आहे? तव्हांजी सिविलाइज़ेशन कॾहिं दुनिया में हिन वक़्त जे अमेरिका, हिन वक़्त जी बर्तानिया, जर्मनीअ खां वधीक अज़ीम हुई। हाईएस्ट सिविलाइज़ेशन इन द वर्ल्ड। उन जा सामान क्वालिटी हुजे या उनजो इलाइक़ो, माना जेका एरिया हुजे, सभिनी चइनी तहज़ीबुनि खां मथे आहे। चीन जी तहज़ीब, इराक़ जी तहज़ीब, मिस्र जी तहज़ीब खां सिंधू तहज़ीब वॾी आहे। मां जीअं चयो त उहो सोनहरी दौर हो। एॾी वॾी स्टेट खे जो इंतज़ाम रखणु बिना कंहिं वॾे ॻाल्हियुनि जे, उहो छो रखियऊं? अमन पसंदीअ सां, इंसान दोस्तीअ सां, उन्हनि खे हुनर सेखारण सां, उन्हनि खे ॿोली सेखारण सां, इल्मु ॾियारण सां, इंसानियत जो क़दुरु करण सां। तव्हां इन क़ुर शरीफ़ जी आयत खे ॾिसो, ख़लक़नल इंसान फ़ी अहसन तक़वीम, ख़लक़नल इंसान फ़ी अहसन तक़वीम। अलाह साईं चवे थो त इंसान खे मां तमामु वॾी प्लानिंग सां, सुहिणी प्लानिंग सां, सुहिणे तरीक़े सां पैदा कयो आहे, एस्थेटिक ख़ूबसूरतीअ जे ज़हन सां। इंसान एॾी प्यारु कंदड़, मुहबत कंदड़ ऐं तमामु सुठियूं शयूं ठाहींदड़, ऐं हिन वक़्त ताईं काइनात में इंसान खां सवाइ ॿी का शइ बि अहिड़ी न लधी आहे जेका सिविलाइज़ हुजे, एतिरो वधीक सोचींदड़ हुजे, एतिरी ख़ूबसूरत हुजे ऐं एतिरा सुठियूं इजादूं कंदड़ हुजे। त इहा उन इंसान जो क़दुरु कयो। तव्हां इंसाननि खे विरहायो न सचल वांगुरु। कॾहिं तव्हां शिया सुन्नी मुस्लिम हिंदू इन्हनि में न विरहायो इंसान खे। वरी सोनहरी दौर वापसि आणियो, मज़हबी तहसुब छॾे ॾियो, ॾाढियूं कुवतूं नथी वञो, हीअ ॾाढी क़ौम आहे, हीअ हिणी क़ौम आहे, तंहिंजे करे उन क़ौम खे नास कजे, इहे ॻाल्हियूं छॾे ॾियो। उन मां कुझु कोन वणिणो आहे त उहा तबाह कंदड़ क़ौम पाण ई तबाह थी वेंदी। हीअ क़ौमुनि जा वरसा आहिनि जेके ज़मीन में दफ़न आहिनि। महिरबानी करे इहे आर्काइव्स ज़मीन में तेसि ताईं दफ़न थियणु ॾियो, रहियल हुजनि। जीअं 33 सैकड़ो असां खोटींदा आहियूं, 66 सैकड़ो रखंदा आहियूं, त मुस्तक़बिल में टेक्नोलॉजी वधंदी, सुठे नमूने खोटिबो। ऐं अहिड़े ई नमूने में जेसीं ताईं असां उन ते तमामु वॾी तहक़ीक़ जी क़ाबिलियत ॼाण नथा रखूं, तेसि ताईं उन्हनि शयुनि खे नथा खोटियूं। तव्हां बिल्डोज़र काहे था अचो? उते गैर मुल्की अची प्लास्टिक जा ऐं कपिड़े जा बूट खणी आसार क़दीमा ते घुमंदा आहिनि। मां लैला जे आतणनि ते 1978 में कपिड़े जा बूट पाए 1 महीनो रिसर्च कई, ऐं हीअ माण्हू बिल्डोज़र काहे अची असांजी आसार क़दीमा तबाह कनि। महिरबानी करे ईअं न कयो। क़ौमुनि जूं तारीख़ूं ख़तमु न कयो ऐं न ई ख़तमु थींदियूं आहिनि। तव्हांजी महिरबानी।